उन्हनि खे छॾींदो त उहे कमु कंदा न। तव्हांजी फोन वञे थी फलाणे खे छॾे ॾे त उहो ॾुहारी आहे, हुन ॾुहारी खे छॾे ॾे थो, ग़रीब मिसकिननि खे पकड़ेनि था। इहो छो आख़िर छा वजह आहे? वजह इहा आहे साईं, बस पेट भराई आहे। तव्हांजी या पुलिस वारनि जी? बस असां हाणे कंहिंजे नाले ॻाल्हायूं? यानी ॿिन्हिनि जी पेट भराई आहे? हा, असांजी पेट भराई आहे न साईं। असां ओॾो बजट खे माना ओॾो एंट्री कंदासीं त उहो थींदो न सभु कुझु। साईं हक़ीक़त में इहो तव्हांजो कसूर न आहे, इहो इहो असां अवाम जो कसूर आहे जो तव्हांखे असां वोट ॾेई करे तव्हांखे असेंबलियुनि ताईं पहुचाऊं था। हा न, पर तव्हां वोट जो ग़लति इस्तेमाल करे असां ग़रीबनि ते जुल्म करो था साईं। असां नथा कयूं साईं। वञ बाबा वञ वञ, जान छॾे, नंढड़ो आहे न। असां कॾहिं बि निकंदासीं बराली आहे त असां अवाम मुतमन हुजे इंशाअल्लाह। हे वोट बि असां खटींदासीं। रोड भी जो का पंहिंजो प्रेस कराए ॾींदासीं हिते। हा, हमारे यहाँ ऐसा ही होता है। जेसीं ताईं जाहिल क़ौम आहे न तव्हां ई खटींदो इंशाअल्लाह। ईअं ई लॻे थो जेसीं ताईं सिंध में तालीम न ईंदी तेसीं ताईं तव्हां ई खटींदो। तालीम भी ईंदी इंशाअल्लाह, असां खटींदासीं साईं। इन लाइ स्कूल नथा हणूं हाली साईं। हो, यही नहीं, अभी और सुनिए। मूंखे बि इहो लॻे थो तव्हां वॾेरनि जो इहो ई मक़सदु आहे, जीअं ग़रीबनि जे ॿारनि खे तालीम न हुजे त हुन ग़रीबनि मिसकिननि खां ई वोट वठी करे तव्हां MNAP थियो। सही आहे न साईं इहा ॻाल्हि? उहा ॻाल्हि न आहे साईं। जी जी, असल में ॻाल्हि हे आहे जी त असल में जेको कोई वोट जो कोई 7,000 ॾे थो या 5,000 ॾे थो, पार्टी मटाए थो ग़रीब। जी जी, छा थो चए साईं? तव्हां जेको ग़रीबनि यतीमनि जा पैसा खाओ था, भला तव्हांखे मरणो न आहे छा? कीअं माना? साईं ग़रीब मिसकिन जेके आहिनि, रमज़ान आहिनि, मंडा टुंडा आहिनि, इन्हनि जा जेके ज़कात जा पैसा ईंदा आहिनि, इन्हनि जो जेको फंड ईंदो आहे, तव्हां छो खाई वेंदा ग़रीबनि जो आख़िर? बस साईं ॻाल्हि ॿुध, ॻाल्हि मथों जी आहे, मथे एंट्री ॾींदा आहियूं, सभु पैसा न मिलंदा आहिनि असांखे। उस्ताद ख़्याल सां ॻाल्हाए, हरू धक धक न कर। पोइ काॾे वेंदा आहिनि पैसा साईं? जेको तव्हां वटि अचे थो इहो पैसा ग़रीबनि जे लाइ, यानी इहो पैसा आख़िर काॾे वञनि था? असल में पैसा ज़ाहिर न थींदा आहिनि। चाचा पैसा जेको आहे असां पंहिंजो जेको आहे कॾहिं मिलंदा आहिनि, माना थोरो बजट मिलंदी आहे असांखे। उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को